चुकंदर जे जूस जो हिकु गिलास रोज़ पीअण सां दिल जी रगुनि जी मर्ज़ जो शिकार माण्हुनि खे नुक़सानकार वरम घटाइण में मदद मिले थी। उहा ॻाल्हि बर्तानिया में थींदड़ हिक तिबई तहक़ीक़ में साम्हूं आई आहे। दिल जे रगनि जी बीमारी दिल जी मर्ज़नि जो सभ खां आम क़िस्म आहे ऐं इन खे सॼी दुनिया में मौतुनि जो वॾो सबब बि सम्झियो वेंदो आहे। इन बीमारी सां मुतासिर माण्हुनि जे जिस्म में नाइट्रिक एसिड जी सतह घटिजी वेंदी आहे। नाइट्रिक एसिड सुठी सिहत लाइ तमामु अहम हूंदो आहे छो त उहो ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण में किरदार अदा कंदो आहे। क्वीन मेरी यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ में ॿुधायो वियो त आम तौर ते वरम जिस्म जे कंहिं इंजरी ऐं बीमारी खां तहफ़ुज़ फराहम करण लाइ अहम हूंदो आहे, पर दिल जी रगुनि जे मर्ज़ जो शिकार माण्हुनि में वरम मुसलसल बरक़रार रहंदो आहे, जंहिं सां वधीक रगूं मुतासिर थींदियूं आहिनि ऐं दिल जे दौरे जो ख़तरो वधी वेंदो आहे। मुहक़क़िक़नि मूजिब तहक़ीक़ सां इशारो मिलियो आहे त चुकंदर जे जूस जो हिकु गिलास रोज़ पीअण जिस्म खे नाइट्रिक ऑक्साइड फराहम करे थो, जेको वरम में घटिताई आणे थो। माहिरनि वधीक नाइट्रेट वारी ग़िज़ा ते क्लिनिकल ट्रायल जी रिथाबंदी करे रहिया आहिनि त जीअं मौजूदा नतीजनि खे तस्दीक करे सघिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk